पप्पा की काबीना मुल्क में मार्केटूं रात जो 8:30 वॻे ऐं शादी हॉल 10 वॻे बंद करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। फ़ैसिलो फौरी तौर लागू थींदो। समूरनि सरकारी इदारनि में बिजली जो इस्तेमाल 30% ताईं घटाइण जो फ़ैसिलो। 1 फ़रवरी खां फ्लैटमेंट वारनि बिलनि जी बेतयारीअ ते पाबंदी लागू। वधीक बिजली इस्तेमाल कंदड़ इलेक्ट्रॉनिक पखनि ऐं ॿियनि शयुनि जे इस्तेमाल ते पाबंदी हूंदी। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त फ़ैसिलनि ते अमल सां 62 अरब रुपयनि जी बचत थींदी। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी इमरान खान खे हिकु भेरो ॿीहर पार्लियामेंट वापसि अचण जो मशवरो ॾेई छॾियो। दादूर शहर सीता में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीटीआई वारा केबी में तालिबान खे भतो ॾेई रहिया आहिनि। इमरान जी सियासत न रुॻो खेसि पर मुल्क खे बि नुक़सान पहुचाए रही आहे। ज़िद करे इलेक्शन जी तारीख़ नथो वठी सघे। MQM सां इख़्तिलाफ़ आहिनि, अॻिते हली थींदा। मकानी निज़ाम खे बहितर करणु चाहियूं था। MQM सां मुआहिदे तहत हलण ऐं मसइला बि हल करण लाइ तयारु आहियूं। पीटीआई हुकूमत सिंध जे सामूंडी बेटनि ते नवां शहर ॾियण जी मंज़ूरी ॾिनी, जंहिंसां परॾेही सीड़प ऐं रोज़गार जा मौक़ा पैदा थियनि हा। मुल्क ते 30 सालनि खां ॿिनि ख़ानदाननि जो कब्ज़ो हो। अवाम 2018 में उन्हनि खे रद्द कयो। मज़बूत मईशत सियासत सां मशरूत आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान हिकु तक़रीब खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे चयो आहे त मुल्क खे पंहिंजे पेरनि ते बीहारण ऐं मज़बूत मईशत लाइ एक्सपोर्ट वधाइणो पवंदो। इम्पोर्टेड हुकूमत IMF वटि अवामी हक़नि जो तहफ़ुज़ यकीनी बणाइण में नाकाम थी चुकी आहे। तकड़ी इलेक्शन ई मुल्क खे मुआशी बहरान मां कढी सघे थी। महांगाई सबबि अवाम जी बिसहब ख़त्म थी रही आहे। हुक्मरान जल्द चूंडूं कराइनि। इमरान खान पंजाब जे वॾे वज़ीर जे एतमाद वारे वोट लाइ अॻवाननि जो इजलास सॾाए वरितो। पीटीआई हुकूमत मुल्क खे ॾेवाले निकिरण खां जे किनारे ते पहुचायो। असांजी इत्तेहादी हुकूमत मुल्क जो ॾेवालो निकिरण खां बचायो। हुकूमत ख़िलाफ़ वाइट पेपर जारी करणु शर्मनाक अमल आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो त इमरान खान खे असांजी हुकूमत ख़िलाफ़ वाइट पेपर जारी कंदे शर्म अचणु घुरिजे हा। इमरान खान इक़्तिदार खां निकिरण खां पोइ होश विञाए वेठो आहे। संदसि पार्लियामेंट ख़िलाफ़ साज़िशूं कामयाब न थींदियूं। मईशत ते ॻाल्हाईंदड़ इमरान खान खे मईशत छा पर सियासत जी बि ख़बर नाहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त इमरान खान मईशत ते माहिरनि खे ॻाल्हाइण जो अवां त सिर्फ़ कूड़ ॻाल्हाइण जा माहिर आहियो। करप्शन केसिस अवाम आॾो अचण जे ख़ौफ़ सबबि अवाम खे चूंडनि जी तकड़ आहे। इत्तेहादी हुकूमत इलेक्शन कानून में सुधारा आणे मईशत खे बहाल कराइण बाद चूंडूं कराईंदी। पीटीआई चेयरमैन इमरान खान असद उमर ऐं फवाद चौधरी ख़िलाफ़ तोहिनी इलेक्शन कमीशन के अर्ज़ी ॿुधणी। इमरान खान पेश न थियो। असद उमर ऐं फवाद चौधरी भी न आया। इलेक्शन कमीशन पारां ईंदड़ ॿुधणीअ ते इमरान खान ऐं ॿियनि जे पेश न थियण जी सूरत में गिरफ़्तारी वारंट जारी करण जो चिताब। कमीशन जे मेंबर निसार दुरानी रिमार्क्स ॾिना त 4 महीना थी विया आहिनि, जवाबदार पेश न थी रहिया आहिनि। ईंदड़ ॿुधणी ते इमरान खान ऐं ॿिया पेश न थिया त वारंट जारी कंदासीं। केस जी ॿुधणी 17 जनवरी ताईं मुलतवी। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन के इमरान खान खिलाफ तोहिन इलेक्शन कमीशन की कार्रवाई जारी रखण की इजाजत ॾेई छॾी। इलेक्शन कमीशन की दरख़्वास्त ते हुकुम ॾींदे अदालत ॼाणायो आहे त कमीशन तहरीक इंसाफ जे एतराज़नि ते बि कानून मूजिब फ़ैसिलो करे। कंहिं बि हाई कोर्ट कमीशन के कार्रवाई खां नाहे रोकियो। सिंध ऐं लाहौर हाई कोर्ट्स के रुगो हतमी फ़ैसिलो जारी करण खां रोकियो आहे। इलेक्शन एक्ट तहत इलेक्शन कमीशन कार्रवाई करे सघे थो।
बोर्ड मुतासिरन खे मुकमल तौर बहाल कयो वेंदो। मुतासिरन खे कारोबार ऐं ज़राअत लाइ बिना व्याज जे कर्ज़ बि ॾिना वेंदा। सिता में बोर्ड मुतासिरन सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अञा बि सिंध ऐं बलोचिस्तान जे कुझु इलाइक़नि में बोर्ड जो पाणी बीठल आहे, वसीला घटि आहिनि, मुतासिरनि जी बहाली में वक़्तु लॻंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी बोर्ड सटियल इलाइक़नि जो फिज़ाई जाइज़ो बि वरितो। MPA फयाज़ बुट ऐं डॉक्टर असद लगारी इंडस हाईवे वटां 10 फुट ऊंचो बंदि ॿधण जी तजवीज़ बि ॾिनी। चीफ इलेक्शन कमिश्नर खिलाफ तहरीक इंसाफ जी तोहिन अदालत जी दरख़्वास्त ते इस्लामाबाद हाई कोर्ट जे रजिस्ट्रार एतराज़ वारे छॾिया। रजिस्ट्रार ऑफिस चयो आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर तोड़े इलेक्शन कमीशन आईनी इदारो आहे, तोहिन अदालत जी कार्रवाई कीअं थी सघे थी। नॉन कस्टम पेड गाॾियुनि वारी केस जी सुप्रीम कोर्ट में ॿुधणी। बिना तयारी जे पेश थियण जी अदालत पारां कस्टम अमलदारनि ते सख़्त कावड़ जो इज़हार। सुभाणे DG कस्टम इंटेलिजेंस तलब। जस्टिस काज़ी फाइज़ इसार माफ़ ॾींदे चयो त नॉन कस्टम गाॾियूं कीअं ईंदियूं आहिनि, छा को गाॾी खीसे में खणी ईंदो आहे। मरियम नवाज़ नून लीग जी चीफ ऑर्गेनाइज़र मुक़रर। नून लीग जी सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ मंजूरी ॾेई छॾी। नून लीग जी तंज़ीम साज़ी जी ज़िम्मेवारी मरियम नवाज़ हवाले। PTI ऐं कराची हैदराबाद में एडमिनिस्ट्रेटर्स जी मुक़ररी खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। अदालत इलेक्शन कमीशन चीफ सेक्रेटरी मकानी खाते जे सिक्योरिटी ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। 4 जनवरी ते जवाब तलब। बिलाल गफ़ार दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त चूंड शेड्यूल बाद एडमिनिस्ट्रेटर्स जी मुक़ररी गैर क़ानूनी आहे। PTI चेयरमैन इमरान खान तोशाखाना वारी घड़ीअ खे ख़रीद कंदड़ उमर फारूक जी अॻूणी घरवारी सूफिया मिर्ज़ा ते सखर में फ्रॉड जो केस दाख़िल। सनाउल्ला महेसर जी दरख़्वास्त ते अदाकारा सूफिया मिर्ज़ा खे दाख़िल केस में फ्रॉड, क़त्ल, धमकियुनि ऐं गारियुनि समेत ॿिया कलम शामिल कया विया। केस में सूफिया मिर्ज़ा जी भेण मरियम नवाज़ सूफिया मिर्ज़ा जी भेण मरियम मिर्ज़ा मैनेजर मारिया खुरम खे बि नामज़द कयो वियो। पुलिस अदाकारा सूफिया मिर्ज़ा जी गिरफ़्तारीअ लाइ सिंध जे घरू खाते खे ख़त लिखी इजाज़त बि घुरी वरिती। सिंध में अटे जी वधंदड़ अघनि ते ज़ाब्तो न आयो। कराची हैदराबाद सखर लाड़काणो दादू नवाबशाह ऐं ॿियनि शहरनि में अटे जा अघ चोट चढ़ियल। कार्रवाई न थियण सबबि दुकानदारनि अटे जा मनपसंद अघ मुक़रर करे छॾिया। अटो 130 खां 160 रुपयनि ताईं फ़ी किलो विकिरो थियण लॻो। पोरियत सख़्त परेशान। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज अटो सस्तो करण जो मुतालबो। सिंध में थधि, ॿोॾ ऐं बरसात मुतासिरनि जा अहंज वधाए छॾिया। शिकारपुर, लाड़काणे ऐं ॿियनि ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में मुतासिरनि जी बाहिर न थी। मुतासिर घरनि जी बहाली जे इंतज़ार में वेठल। मेहड़ में ॿोॾ मुतासिरनि जो पाणी निकाल न थियण ऐं राशन न मिलण ख़िलाफ़ वेटो बाईपास ते धरणो। ट्रैफ़िक मुअतल। गढ़ी खेरो में ॿोॾ मुतासिर बाहिर न थियण ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। मुज़ाहिरा ऐं धरणा। गाजी फावड़ ऐं सिजावल जुणेचो में बि ॿोॾ मुतासिरनि पारां बाहिर न थियण ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो पियो। मुतासिरनि जो चवणु आहे त केतिरा ई महीना गुज़रण बावजूद पाणी नेकाल नाहे कयो वियो।
पाकिस्तान में गुज़िरियल मानसून दौरान बरसातुनि ऐं ॿोॾि जेका तबाही थी उनजो माज़ीअ मिसाल नथो मिले। आलमी बिरादरी बि उनजो एतिराफ़ कयो त बरसातुनि ऐं ॿोॾि में पाकिस्तान जो 3 हिसो पाणी हेठि अची वियो। लखे माण्हू बेघर थी विया, ज़राअत तबाह थी, हिकु फसल तबाह थी वियो ऐं ॿियो पोखिजी न सघियो। टीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिन वक़्तु बि सिंध ऐं बलोचिस्तान जे केतिरनि इलाइक़नि में पाणी बीठल आहे। असांजी कोशिश आहे त बेघर थियल माण्हुनि खे बहाल करे उन्हनि खे ॿीहर पाण भरो कयूं। थारूशाह वेझो दरबेले जे कचे वारे इलाइक़े में अहलकार की शहादत बाद पुलिस जो ऑपरेशन वक़्तबंद गाड़ियों ऑपरेशन में शामिल। पुलिस मूजिब शहीद थियल पुलिस अहलकार मेहर मशहूरी सबेत ॿियनि जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ ऑपरेशन कयो पियो वञे। ऐं नसीराबाद में शागिर्दनि जो फीस में वाध ख़िलाफ़ एहतजाज। फीसनि में वाध ख़िलाफ़ नारेबाज़ी। SHO वॻण पुरअमन शागिर्दनि मथां कड़की पियो। शागिर्दनि खे लठियूं हणी छिड़वछड़ करे छॾियो। शागिर्दनि जो चवणु आहे त लाड़काणे बोर्ड फीस में ॻाटे टोड़ इज़ाफ़ो कयो आहे, जंहिं सबबु हू परेशान आहिनि। फौरी तौर फीस घटाई वञे।